शाल चाल सभिनि जो सुठी सुबुह जा मैसेज पढ़ी करे स्नान पानी करे तैयार थी करे नास्तो खाई मां पंहिंजे कम ते लगी वयुमि ऐं अचानक शाम जो 5:15 बजे मुंहिंजे मम्मीअ मूंखे चयो असांखे हॉस्पिटल हलणो आहे। हॉस्पिटल ख़ुशीअ लाइ वञणो आहे। ख़ुशी यानी कि मुंहिंजे मासा त मुंहिंजे मासीअ जे पुट खे धीअ ॼाई आहे। मुंहिंजी नंढड़ी बबलीअ सां खेॾी करे हॉस्पिटल जे रूम जी दरीअ जो मज़ो वठी करे चांहि जी चुस्की खणी मां निकिरी वियुमि झूलेलाल जे मंदिर लाइ। 5 नंबर में झूलण जो मंदिर आ हलो हलो। 5 नंबर में झूलण जो मंदिर आ हलो हलो। हलो हलो भाऊ मां भी हला, भाऊ मां भी हला ऐं तव्हां भी हलो असांजे झूलण जे दर चालीह मंदिर। लाल साईं जी जोत जा दर्शन करे अखो पाए करे ॿियो ॾींहुं ईअं ख़त्म थी वियो। बियो 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 अॼु असां लाल साईं जो प्रसाद यानी कि दोनो भी खाधो। सभिनि खे हिकु निमाणी वेनती आहे, कमेंट में जय झूलेलाल पक लिखंदा। 5 नंबर में झूलण जो मंदिर आ हलो हलो।